साफ़ जा समूरा दोस्त सिंध अदबी फोरम की सॼी टीम जस लाइ आहियां सलाम पेश थो कयां जेके अहिड़े नमूने सां हलनि ऐं हलनि पिया ऐं पंहिंजा ॿेली बि सारींदा पिया अचनि। सो आउं सलाम थो पेश कयां अकबर हाजी ऐं संदसि टीम खे। जॾहिं शाइरी ते ॻाल्हाइजे त सुठो आहे त दिमाग़ ज़रिए जीअंदड़ ऐं अकुल जे आसरे हलंदड़ हमरान ऐं सतई दानिशमंदी खे हिकु पासे रखिजे ऐं शाइर जी शाइरी ते ॻाल्हाइजे जेके कारीगरी सां न पर दिलि सां पंहिंजी फनी ज़िंदगी गुज़ारीनि था ऐं दिलि सां ई पंहिंजी शाइरी में पंहिंजा ख़्याल ओतीनि था ऐं समूरी अकली साइंस खां मथां थी ज़माने सां मुखातिब थियनि था ऐं उन मथां ई शइ खे ई ॾात चइजे त को वधा न थींदो। एहसास बेख़ुदी जो तोसां मिली थियो आहे, एहसास बेख़ुदी जो तोसां मिली थियो आहे, छेड़ो अची नदी जो तोसां मिली थियो आहे। ॻाल्हियूं गुलाब जहिड़ियूं हर को पटियो वञे थो, ॻाल्हियूं गुलाब जहिड़ियूं हर को पटियो वञे थो, अंदाज़ शाइरी जो तोसां मिली थियो आहे। थी सोन जो रहियो हू संसार में सदाई, माण्हू वरी मिटी जो तोसां मिली थियो आहे। उन करे आऊं शाइर जी शाइरी में कारीगरी जा कारनामा पसाइण बजाए उन जी जमालियात ऐं ख़यालनि ते ॻाल्हाईंदुसि जंहिंजे अॻियां बहर वज़न ऐं सिटनि जी माप तौर जा समूरा पैमाना बेकार थी वेंदा आहिनि ऐं संदुसि ख़याल ऐं संदुसि सोच पधरी थी बीहे थी। उन मक़ाम ते शाइर पंहिंजी महबूबा तोड़े ज़माने सां मुखातिब थिए त उते सिर्फ़ शाइर पंहिंजे ख़यालनि जी पेशकारी खे ई पहिरीं तरजीह ॾिए थो ऐं गोया खे पंहिंजी दिलि खे खोले ज़माने जे अॻियां रखे थो। तोणे ख़ुदा तूं आहीं आऊं अकेलो आहियां, तोणे ख़ुदा तूं आहीं आऊं अकेलो आहियां, जेकर जुदा तूं आहीं आऊं अकेलो आहियां। ॻोल्हा में गुम थी वेंदुसि आऊं अखियुनि में तुंहिंजे, दिलबर दुआ तूं आहीं आऊं अकेलो आहियां। सरदस्त जाम जरकिया माठो कीअं मोह थींदो, हा मैं कदा तूं आहीं आऊं अकेलो आहियां। हरचंद सागर बि पंहिंजनि हरचंद सागर बि उन्हनि अलबेलनि शाइरनि मां आहे जेको शाइरी जे घाड़ेटनि ते फोकस करण बजाए ख़याल खे तरजीह ॾिए थो, जेको शाइरी जी असुल सूंह आहे ऐं हू बेख़ुदी जा न सिर्फ़ एहसास पंहिंजी शाइरी में पोए थो पर पंहिंजा ऐं पंहिंजी क़ौम जा दर्द बि रोए थो। ही गीता जे कृष्ण जहिड़ो सांवरो दरावड़ शाइर मौजूदा दौर जे अक्सर शाइरनि वांगुरु रुगो पंहिंजी महबूबा जा गलनि ऐं गिटनि में गुम न आहे ऐं न ई पंहिंजी फ्रस्ट्रेशन जो इज़हार थो करे ऐं न ई पंहिंजे पढ़ंदड़ नौजवाननि खे कंहिं अप्सरा जा रूप थो पसाए पर हू वतन ऐं वतन वासिन ॾांहुं मोड़े थो ऐं धरती जा दर्द बि ॻाए थो त गॾोगॾु देश जे आरीसर जहिड़नि आशिकनि खे बि ॻाए थो। सिज जे साम्हूं बीहंदी न कर चरी, सिज जे साम्हूं न बीहंदी कर चरी, इश्क विझंदई आग खे भाकुर भरे, हू त हज़रत इश्क हो अलाब हो, हू त हज़रत इश्क हो अलाब हो, वियो मिटी ऐं माग खे भाकुर भरे। तूं अकेला ई मंझां उकरी वएं, तूं अकेला ई मंझां उकरी वएं, मूं वतो वैराग खे भाकुर भरे। हू जॾहिं 10 साल अॻु मूंसां मिलियो हो त उन वक़्त जे हरचंद सागर खे तव्हां मञा काफ़ी दोस्त कोन सुञाणीनि छो जो 10 साल अॻु न सोशल मीडिया जो को बोलबाला हो ऐं न ई सिंधी शाइरी ही आम अॻियां आया हुई। पर रोशन डायरी शायदि आयो हुजे, रोशन डायरी ऐं ॿियनि दोस्तनि जे अॻियां जॾहिं हरचंद कचहरियुनि में पंहिंजी शाइरी ॿुधाईंदो हो त पंहिंजी ख़ुशनसीबी ते फ़ख्र पियो थींदो हो त असीं कंहिं वक़्त जे वॾे शाइर सां गॾु वेठा आहियूं। जॾहिं हू मखमूर अंदाज़ में पंहिंजो गज़ल ॿुधाईंदो त असीं उन इश्क जी फिलासफ़ी ते पिया सोचींदा हुआसीं जंहिं मुताबिक़ इश्क ज़िंदगी में सिर्फ़ु हिकु भेरो थिए थो
ऐं बाक़ी सभु उन इश्क जा ई पढ़ला ऐं परतवा हूंदा आहिनि जेके असांखे वक़्तनि पे वक़्तनि मिलंदा रहंदा। तूं वहीं ऐं रूप तुंहिंजा कई मिलिया, तूं वहीं ऐं रूप तुंहिंजा कई मिलिया, कारवां पंहिंजो खिलान में रहियो। गज़ल फारस मां फिरंदो सिंध आयो, जंहिंजे हर बंद में अलॻि ख़्याल चिटियो ईंदो हो ऐं उन में शाइर जी जेका महबूबाई हूंदी उहो ई ज़ुल्फ़ छोड़े वेठल हूंदी हुई। उन गज़ल खे अयाज़ गज़ल जी अयाज़ सां मिलियो त अयाज़ हुनखे निज सिंधी ॿोली में बि लिखियो त पूरो गज़ल हिकु ख़्याल ते। अॻ में जेको फारस वारो जेको गज़ल हूंदो उहो उनजे जेको हर बंद में अलॻि ख़्याल हूंदो, पर जीअं उहो गज़ल अयाज़ सां मिलियो त हुनमें नवाण आई। जीअं असांजो सिंधी जो पहाको आहे न, शींहं ऐं सपूत पंहिंजा गस पाण ठाहींदा आहिनि, त हू सिंधी शाइरनि पंहिंजा मार्ग पाण ठाहिया ऐं उन गज़ल खे जेको जो शेख अयाज़ जहिड़नि शाइरनि पंहिंजे हथां जेको उणियल पोशाक पाराए ऐं उन मुकमल सिंधी बणियल गज़ल खे पोइ वारनि शाइरनि जे हवाले कयो ऐं बाग़ी खां वठी हरचंद सागर ताईं ऐं मोहसिन मंगणार खां इक़बाल रिद ताईं सिंधी शाइरनि उन गज़ल खे पंहिंजे उन तरीक़ेकार सां सफ़र करायो। हरचंद बि अहिड़नि ई शाइरनि मां आहे जेको गज़ल में समाजी लकाउनि खे बि चिटे थो त गॾोगॾु अहिड़नि कुझनि पहलुअनि ॾांहुं ध्यानु छिकाए थो त पढ़ंदड़ जी सोच जो रुख ई मटिजी वञे। वक़्त ते माण्हू ख़ुदा विसरियो वञे, वक़्त ते माण्हू ख़ुदा विसरियो वञे, इश्क आहे और ते सोचो न तो त पेरनि मां उघाड़प थिए ॾिठी, तो त पेरनि मां उघाड़प थिए ॾिठी, ज़र ख़रीदी ज़ोर ते सोचो न तो त थर खे दाह में आहे ॿुधो, मींहं ते ऐं मोर ते सोचो न तो। हरचंद सागर असांजो मिसकीन दोस्त हिकिड़ो फ़क़ीर शाइर आहे जंहिं वटि न को कॾहिं वॾो उहिदो रहियो आहे ऐं न ई को हू इंतिहाई सुठियो सताबो आहे। हुन वटि बि साईं सिकील ते वांगुरु ई जेका हुनजी कुल मूड़ी ऐं मिल्कियत हिन जा दोस्त ई आहिनि ऐं हिन जा घण घुरा यार ऐं पढ़ंदड़ आहिनि। उन खां सवाइ हिन वटि ॿियो कुझु ई कोन्हे। हिन जो उहो ई कचो पकाऊं घर आहे ऐं उहो ई उन घर खे वेड़ो ॾिनल आहे डींगरनि जो ऐं न ई को हुन वटि वॾो कारोबार आहे। ही मिसकीन शाइर नज़म जो सुठो शाइर आहे ऐं हिन जो आख़िर में नज़म ॿुधाईंदुसि त वञण हिकु वाइदो आहे डिघी मोहलत ॾेई मिलिजे, वञण हिकु वाइदो आहे डिघी मोहलत ॾेई मिलिजे, छॾण हिकु छो छॾणो आहे छमर छोरनि मथां छॾिजे, भले मामूज़ूं मोहबत थियनि, भले मामीज़ूं मोहबत थिए ऐं खामी दिलि खथूरी थिए, अखियुनि में इश्क धागा आहे संजीदा कुझु त सूरी थिए, जुदाई जा लम्हा जानी मेलापन जी इबादत आहे, जवानी का जुआ नाहे जियापन जी इबादत आहे, वञण हिकु वाइदो आहे डिघी मोहलत ॾेई मिलिजे।